जीए मुझी सिंध। जय झूलेलाल। मां आहियां पृथ्वी आयलाणी, सिंधी एक्टर ऐं सिंधी कॉमेडियन। प्यारा दोस्तों, अॼु सिंधी कल्चर खे वाधारो ॾियण लाइ, सिंधी भाषा खे वाधारो ॾियण लाइ ऐं ख़ासि करके सिंधी संगीत जेको आहे, ग्रेट सिंधी म्यूज़िक जेका आहे, उनखे वाधारो ॾियण लाइ जेके शख़्सियत, जेके संस्थाऊं कमु करे रहियूं आहिनि, मां उन्हनि खे सलाम थो कयां। छो त अहिड़ा प्रोग्राम ठाहिण में महिनत ॾाढी लॻंदी आहे, पर असीं छा था कयूं, असीं पंहिंजो थोरो सो टाइम बि नथा कढूं त अहिड़ा सुहिणा सुहिणा प्रोग्राम ॿुधूं। अॼु सिंधी कल्चरल ग्रुप दुबई वारा सुरीली महफ़िल जे नाले सां रेडियो FM ते 105.4 ते हिकु तमामु शानदार प्रोग्राम खणी आया आहिनि एवरी फ्राइडे ते। इहो प्रोग्राम इन्हनि जे फेसबुक ते बि, इन्हनि जो जेको पेज आहे उन ते बि लाइव थींदो। तव्हां हिन जो टाइम नोट कयो। हिकु त एवरी फ्राइडे ईंदो, यानी हिन 29 अक्टूबर खां स्टार्ट थींदो। टाइम नोट करे वठो त ज़रूरु ॿुधिजो। जय झूलेलाल।